अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जाली अकाउंट्स केस मुंतक़िली वारो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो आहे। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक एच नाइक केस कराची जी बैंकिंग कोड मां एहसाब अदालत इस्लामाबाद मुंतक़िली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। आसिफ अली ज़रदारी तरफ़ां दरख़्वास्त में नेब चेयरमैन ऐं बैंकिंग कोड खे दुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त आसिफ अली ज़रदारी पीपुल्स पार्टी ऐं पाकिस्तान जो सदर रही चुको आहे, खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। दरख़्वास्त में चयो वियो त आसिफ अली ज़रदारी सियासी इंतकाम जे केसनि में जेल बि काटे चुको आहे, पर हू हथ ठोके केसनि मां बरी थी वियो। दरख़्वास्त में चयो वियो त FIA जाली अकाउंट केस जी जांच शुरू कई त आसिफ अली ज़रदारी खे उबूरी चालान में जवाबदार नामज़द न बणायो वियो। आसिफ अली ज़रदारी दरख़्वास्त में चयो त सुप्रीम कोर्ट जाली अकाउंट्स वारे मामले ते JIT खां जांच कराई ऐं केस बैंकिंग कोड मां मुंतक़िल करण जो फ़ैसिलो न ॾिनो, रुगो नेब खे मामले जी जांच जो हुकुम ॾिनो वियो। दरख़्वास्त में वधीक चयो वियो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति माना कढी वई ऐं केस बैंकिंग कोड मां एहसाब अदालत ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। अॻूणे सदर सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई त जाली अकाउंट्स जो मामिलो बैंकिंग कोड जे दायरे में अचे थो, केस एहसाब अदालत ॾांहुं मुंतक़िलीअ जो को सबबु नथो बणिजे। केस मुंतक़िली वारो फ़ैसिलो कालअदम करार ॾिनो वञे। कराची जी बैंकिंग कोड मुसलसल ॿुधण बैदि जाली अकाउंट्स केस नेब जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद जी एहसाब अदालत ॾांहुं मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो ऐं नामज़द जवाबदारनि जूं दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं।